बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सिराय प्रोग्राम दी फ्रंट पेज आ है लैला निसार है मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आए सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन अॼु फ्रंट पेज ते तमाम अहम ख़बरूं असीं शामिल कंदासीं। हूअं त फ्रंट पेज इट सेल्फ नालो ई अहिड़ो आहे जंहिंमें असीं तमामु ज़रूरी ख़बरूं ऐं लेटेस्ट अपडेट्स तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं त सियासत में छा थो थिए ऐं मईशत जे मैदान मां कहिड़ियूं अपडेट्स अचनि थियूं, कहिड़ियूं ख़बरूं अचनि पियूं, या जॾहिं खां ॿोॾि तबाही मचाई आहे उन जा हिन वक़्त ताईं अपडेट्स छा रहिया आहिनि। असां तव्हां सां फ्रंट पेज ते उन्हनि अहम मसइलनि ते ॻाल्हि कंदा आहियूं। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं, जीअं मां ॾिठो त अरशद शरीफ़ जो क़त्ल थियो ऐं उनखां बाद में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान ते क़ातिलाणो हमलो बि थियो, त इन सां लाॻापियल हिकु शख़्स अचे पियो ऐं कुझु अहम दावा करे पियो, इंकिशाफ़ करे पियो। उन शख़्स जो नालो आहे तस्नीम हैदर शाह। सो अॼु दी फ्रंट पेज ते इहा ख़बर शामिल कंदासीं। जमाली साहब खां बि पुछंदासीं त तस्नीम हैदर शाह केरु आहे ऐं अरशद शरीफ़ जे क़त्ल सां जुड़ियल या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन ते जेको क़ातिलाणो हमलो थियो आहे हू उन्हनि सां जुड़ियल जेको आहे लाॻापियल कहिड़े क़िस्म जा इंतिहाई अहम इंकिशाफ़ हुन कया आहिनि। उन्हनि इंकिशाफ़नि जी दावनि जी केतिरी अहमियत आहे, जमाली साहब वटि यकीनन वधीक ख़बरूं हूंदियूं इन मुतालिक़। सो जमाली साहब अवां खां स्टार्ट करे वठूं था त तस्नीम हैदर शाह केरु आहे ऐं हू जेके दावा करे पियो उन में केतिरी सदाकत आहे। तस्नीम हैदर शाह जेके हाणे असांखे आहिस्ता आहिस्ता ख़बर पए थी त उहो PTI जो हिकिड़ो अॻुवाण आहे ऐं ऑफिशियल त उन्हनि जो बि अॻुवाण कान्हे, बुनियादी तौर ते हिकिड़ो फ्रॉडी आहे। अच्छा। ऐं 24 क़त्ल खां वधीक जी वारदातनि में पाकिस्तान में मुलविस आहे, हितां घुरबल आहे क्राइम जी वारदातनि में, गुजरात सां उनजो तालुक़ु आहे। पर असां तस्लीम हैदर शाह ते ॻाल्हाइण जी बजाए बेसिकली ओवरऑल इमरान ख़ान ऐं उनजी रिजीम जेकी आहे उनजो जेकॾहिं असां ट्रैक रिकॉर्ड खणूं माज़ी जो, त तव्हांखे इमरान ख़ान ऐं PTI जी सियासत में कूड़, फ्रॉड, धोखो, मुनाफ़क़त शुरू खां वठी इमरान ख़ान जी तव्हां सियासत खे ॾिसो त पंहिंजी हर तक़रीर में कूड़ ॻाल्हाईंदो रहियो। अपोज़िशन में हूंदो आहे हिकिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे, हुकूमत में ईंदो आहे त वरी उनजे उलट ॻाल्हियूं कंदो आहे ऐं यू टर्न खे जेको आहे पंहिंजी फ़ख़्रिया नुमाइश करे पेश कंदो आहे त वॾा लीडर जेके आहिनि उहे यू टर्न हणंदा आहिनि। त हीउ हिकिड़ो प्लांटेड गेम आहे, छो जो अरशद शरीफ़ जे क़त्ल जा पैरा हाणे इमरान ख़ान ऐं उन्हनि जे साथारनि ॾे डायरेक्टली वञी रहिया हुआ। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त उहो जेको खुर्रम आहे जंहिंजी गाॾी में आहे, हिकिड़ो कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी गाॾी ते जेकॾहिं पुलिस फायर थी करे को इनकाउंटर थी उते करे रही आहे त छा सिर्फ़ु अरशद शरीफ़ जो क़त्ल थींदो त पोइ उन सां गॾु जेको ड्राइवर वेठो आहे खुर्रम, उहो छो न उनखे गोलियूं लॻियूं। इन मां वाज़िह थी वियो। प्लस उनजी जेकी पोस्टमार्टम रिपोर्ट अची वई जंहिंमें क्लियर कट अची वियो आहे त 3 कलाकनि ताईं अरशद शरीफ़ ते तशद्दुद थींदो रहियो आहे। हाणे उनजा नाम बि कढिया विया आहिनि। हाणे जेकी इतलात आहिनि उहे इहे ई आहिनि त अरशद शरीफ़ पाकिस्तान अची रहियो ऐं हुनखे PTI ऐं हुनजे अॻुवाणनि जे बारे में कुझु अहिड़ा इंकिशाफ़ ख़बर पइजी विया हुआ जेके शायदि हू पाकिस्तान अची पंहिंजे मीडिया ते उन्हनि जो इज़हार करे हा। उन ख़ौफ़ में हिन जो उते मर्डर करायो वियो आहे। जेके इतलात आहिनि मां 100% नथो चवां, पर 70% जेके असांजा इंडिपेंडेंट सहाफ़ी कीनिया विया आहिनि, जेके उन्हनि पंहिंजी रिपोर्टिंग्स कई आहे जंहिंमें जेको उनजी लाश सां गॾु हुयो अरशद शरीफ़ जी, कल्ह जेकॾहिं तव्हां उनजो इंटरव्यू ॿुधो हुजे त उन बि वाज़िह चयो त जॾहिं खुर्रम सां मां राब्ते जी कोशिशि कई न मर्डर जे बावजूदु, पर खुर्रम जेको आहे राब्ते में न आयो। ऐं उनजो ॿियो जेको ब्रदर हुयो तस्नीम हैदर ही जेको शख़्स आहे स्पोक्स पर्सन बि रहियो आहे न नून लीग जो काफ़ी अरसे ताईं, न रहियो आहे बिल्कुलु। इन सां जुड़ियल इहे ख़बरूं अचनि पियूं, नून लीग अॻुवाण आहे ऐं उहो चवे पियो त अरशद शरीफ़ जे क़त्ल जी प्लानिंग ऐं इमरान ख़ान ते क़ातिलाणे हमले जी प्लानिंग नवाज़ शरीफ़ कई आहे। तस्लीम हैदर कॾहिं बि नून लीग लंडन जो तर्जमान पहिरीं ॻाल्हि त इहो त रहियो ई न आहे। अच्छा। ऐं हुनजा जेकॾहिं तव्हां ट्रैक रिकॉर्ड ॾिसो त मुस्तक़िल इमरान ख़ान ऐं उनजे पार्टी ख़ासि तौर ते ज़ुल्फ़ी बुखारी ऐं असद कैसर सां जेके उन्हनि ते 24 क़त्ल जा केस आहिनि, हिकिड़ो न आहे। त ही इंकिशाफ दावो केड़ी बुनियाद ते काफी सोशल मीडिया ते बयान सर्कुलेट करे पियो। कमी कूड़ो पर तव्हां चओ था त हिन जे पोयां PTI आहे। इहा ख़बर हुई त इन जा पैराया इमरान ख़ान ऐं उन्हनि जे दोस्तनि ख़ासि तौर ते जेको आउं ज़िक्र थो कयां त उनजा पैराया शहज़ाद अकबर ॾे वञी रहिया हुआ, उनजा पैराया ज़ुल्फ़ी बुखारी ॾे वञी रहिया हुआ, उनजा पैराया मीडिया हाउस जे हिकिड़े मालिक ॾे वञी रहिया हुआ। सवाल इहो आहे त जेकॾहिं खुर्रम उन सां गॾु हुयो त पोइ आख़िर उन गोली खुर्रम खे छा उन सां उन जेको आहे मोहबत हुई गोली जी या उन जेका उन सां दोस्ती हुई
जो सिर्फ़ु अरशद शरीफ़ खे त टारगेट सही जमाली साहब जेको तव्हां चओ था त इहो त पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन आहे, पर ही जेकी वॾी दावा करे थो इनखे छा इहा हिकु वॾी दावा आहे न, वॾो इंकशाफ आहे? गुज़िरियल 6 महीननि खां जेकॾहिं तव्हां उन्हनि जो ट्विटर ॾिसो ऐं उन जा जेके फेसबुक पेजिस ॾिसो, उन में तव्हांखे क्लियर ख़बर पवंदी त हू पाकिस्तान आर्मी जे ख़िलाफ़ उते नारेबाज़ी करे रहियो आहे कंहिंजे हक़ में। इमरान ख़ान जे हवाले सां फोटोग्राफ्स ॿिन्ही पार्टी जे लीडर सां ऐं अॻवाननि सां पीटीआई ऐं पीएमएल जॾहिं तव्हां बैरून मुल्क वेंदा आहियो त को बि पार्टी लीडर वेंदो आहे त उते मुख़्तलिफ़ जेके लोकल कम्यूनिटी हूंदियूं आहिनि उहे कॾहिं मिलण ईंदियूं आहिनि त उते तस्वीर कढाइण त कोई इशू ई न आहे न। इहो इशू पाकिस्तान में घणो आहे छो जो ज़ाहिर आहे पब्लिसिटी जे करे। हाणे जेकॾहिं तव्हां अमेरिका वञो त अमेरिका जे सदर कंहिं तकरीब हुजे त तस्वीर कढाइण त तव्हांजे लाइ को मसइलो ई कान्हे, या कंहिं यूके जे वज़ीर आज़म या कहिड़ी बि मुल्क जी कंहिं या कंहिं सेलिब्रिटीज़ जे हवाले सां इन्हनि मुल्कनि में एतिरो प्रोटोकॉल या एतिरो प्रॉब्लम्स न हूंदो आहे ऐं तव्हां बाआसानी सां कंहिंसां बि तस्वीरूं कढाए सघो था। सवालु इहो न आहे, सवालु इहो आहे त जेके खुर्रम आहे उहे त पीटीआई जा माण्हू आहिनि न जिन वटि रहियल हुयो, त उन्हनि खे हू पाकिस्तान छो नथा घुराइनि? उन्हनि खे इन्वेस्टिगेशन इदारनि सां गॾु वेहारनि न। असांजी जेकी टीम हितां कीनिया वई आहे उनजे आॾो बि हू पेश न थिया आहिनि, जंहिंमां हिननि जी बदनीयती साबित थी रही आहे त जेकॾहिं हिकिड़े सीनियर साफ़ी जो क़तल थियो आहे ऐं पूरी साफ़ी बिरादरी में उन ते ग़म जी लहर छायल आहे, उन जी तह ताईं सॼी साफ़ी बिरादरी ऐं सॼी पाकिस्तान जो अवाम पहुचणु चाहे थो, पर छो आख़िर उहो असांजी JIT जे ऑफिसरनि जे अॻियां पेश न थियो? ज़ाहिर आहे दिलि जो चोर, हुननि खे ख़बर ई त कीनिया जी पुलिस सां मिली भगत करे त हू पंहिंजी, छो जो उते हुनजा वॾा वॾा जेको असांखे ख़बरूं थियूं पवनि त हुनजा वॾा उते शिकारगाहूं आहिनि, उहो वॾे बासर उतां जो माण्हू आहे, हुनजी वॾी का उते इन्वेस्टमेंट आहे, उन हवाले सां कीनिया पुलिस में हुनजा सुठा तालुकात आहिनि, जंहिंजे करे हू अञा ताईं हुनजो iPad ऐं iPhone इहे बि पंहिंजी JIT जे साम्हूं पेश न करे सघिया आहिनि। इन ई करे जेको गिल्टी हूंदो आहे इहो ई त मसइलो आहे त जेकॾहिं हिननि जो दिलि में चोर न आहे, हे गिल्टी न आहिनि, त पोइ खुर्रम हिननि खे त पाण खे इमरान ख़ान खे घुरिजे हा त खुर्रम खे या जेको हुनजो भाउ आहे उनखे हिते घुराइनि हा पाकिस्तान, त भई हीउ एॾो असांजो सीरियस मसइलो आहे, जेतिरी पंहिंजी मुनाफ़क़त करे ऐं कूड़ ॻाल्हाए ऐं जेकी हुनजा हमदर्दी वठण जी हिन कोशिशि कई त ही पाण घुराए करे पाकिस्तान इदारनि जे साम्हूं हिनखे पेश करे मौजूदु आहे। नवाज शरीफ जे कंहिं वेझे साथी जो बि नालो खणी पिया न जमाली साहब, यानी तव्हां चओ था ही स्पोक्स पर्सन में नून लीग जो न आहे रहियो, हुनजे दोस्तनि जो नालो खणण छो त वॾो इंकशाफ आहे, छा हिनखे इग्नोर कयो वेंदो या हिनजा बि हक़ाइक़ जेके आहिनि फैक्ट्स उहे मंज़र आम ते आणिया वञनि? इग्नोर न कयो वञे, बल्कि इनखे हुकूमत पाकिस्तान खे घुरिजे त वॾी ॻाल्हि करे पियो, हिकु पार्टी जे लीडर ते इल्ज़ाम लॻाए पियो, इंटरपोल जे ज़रिए इनखे घुरायो वञे हिते पाकिस्तान, इन खां इन्वेस्टिगेशन्स कई वञे ऐं क़ौम जे साम्हूं हक़ीक़त रखी वञे, जंहिंमां वाज़िह थींदो त पीटीआई जे अॻुवाननि हिननि खे पैसा ॾेई करे हिनखे जी बकवास कराई आहे त जीअं अरशद शरीफ जे क़तल तां ध्यानु हटे ऐं जेको ही ड्रामेबाज़ी करे ऐं 4 गोलियूं पाण खे लॻाए करे जेको आहे हिकिड़ी टंग जो बहानो करे वेठो आहे, इहा पोल खुलंदा असल में छो जो गोली लॻी कान्हे। हाणे हिननि खे इहा ख़बर हुई त आहिस्ता आहिस्ता मीडिया ऐं सोशल मीडिया इन मामलनि ते तवजह ॾेई रहियो आहे, त उन पूरी तवजह खे हटाइण जे लाइ हिकिड़ो हिननि नओं ड्रामो क्रिएट कयो। इहो उहो ई ड्रामो आहे जीअं सैफर जो हिकिड़ो कूड़ो ख़त ॾेखारे, उनखां पोइ यूटर्न वठी छॾियईं, उनखां पोइ चयईं त न हाणे एस्टेब्लिशमेंट बि भला मुलविस न आहे त हाणे जेको आहे उहा रोके सघे पई, हे इन जा इन क़िस्म जा यूटर्न, उन रशिया तां बि यूटर्न वठी छॾियो, त मुंहिंजी ग़लती हुई त मां जंहिं ते सभ खां वधीक जेको आहे उहो पंहिंजो क्रेडिट खणण जी कोशिशि करे रहियो हो। त हिननि जी सॼी सियासत ई कूड़ ते ॿधल आहे ऐं मां पहिरियों बि चयो त कूड़ जा पेर कान हूंदा आहिनि, कूड़ आख़िर कूड़ हूंदो आहे ऐं कूड़ जे मुंहं में धूड़ हूंदी आहे। त आहिस्ता आहिस्ता जेकॾहिं तव्हां हाणे ॾिसो त मीडिया ऐं सोशल मीडिया जेके शयूं एक्सपोज़ करे रही आहे इमरान ख़ान ऐं हुनजे तमामु साथीनि जी, हे त मामूली तोशाखाना जा अञा तव्हांजे साम्हूं स्कैंडल्स आया आहिनि जेके इन मां माण्हू जी ज़हनियत जी ख़बर पवंदी आहे त हुनजी ज़हनियत छा आहे, त हुनखे जेके मेडल्स मिलिया, हाणे तव्हां ॾिठो हूंदो त इंडिया जो बि हिकिड़ो जॾहिं 92 या 3 जो या 87 जो शायदि को ॿुधायूं त मेडल इमरान ख़ान खे मिलियो, उहो बि हिन मार्केट में विकिणी छॾियो ऐं जंहिं परचेज़ कयो हुयो हुनखां उन वीचारे खे इहो अहसासु थियो ऐं उन PCB खे ॾिनो ऐं PCB वारनि उनखे ख़राज तहसीन पेश कयो ऐं लाहौर जे जेको आहे PCB ऑफिस में उनखे लॻाए छॾियो अथऊं। त इहा हिननि जी ज़हनियत आहे। त तव्हां ॾिसो ट्रैक रिकॉर्ड ॾिसबो आहे त 87 खां वठी हिनखे आदत आहे जेके बि हिनखे तोहफ़ा ताइफ़ मिलनि उहे खपाइण जी। त हाणे जेकॾहिं हू मां त सम्झां थो त हिन में जेको इल्ज़ाम थो लॻे पीरणी ते जी वाइफ ते ऐं प्लस जेको आहे फरागोगी ते, मूंखे त इहो महसूसु थी रहियो आहे त हाणे उन्हनि जो बि कसूर कान्हे, एक्चुअल फ़साद जी जड़ इमरान ख़ान पाण आहे जीअं उनखे बि अॻियां कयो आहे। ॾिसो जेकॾहिं 87 में त इहा फरागोगी ऐं पीरणी कान हुअसि न,
यानी 87 में जेकॾहिं माण्हू हिकिड़ो पंहिंजो मेडल ॾिसो, हिकिड़ो फ़ख्रिया निशानी हूंदी आहे जंहिंखे तव्हां पंहिंजे घर जे ड्राइंग रूम में लॻाईंदा आहियो, शोकेस में रखंदा आहियो। सही, तोहफ़ा विकिणण हिकु गैर ज़रूरी शइ थी वई, हिननि जे पॉलिटिक्स खे बि घणो नुक़सान पहुचायो अथऊं, पंहिंजे बॉडी लैंग्वेज मां बि नज़र अचे पई उहा ॻाल्हि उन्हनि जी। टके टके में खपाए छॾियो। पर जमाली साहब उन बावजूद ही मार्च, जलसा, धरना ये त कंटिन्यू आहिनि, दरख़्वास्तूं पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण जी साज़िश आहे न। असां जीअं चयोसीं त बेसिकली हिनखे जेको टास्क मिलियल आहे, जेको आहिस्ता आहिस्ता हाणे सम्झ में अची रहियो आहे, त हिनखे टास्क इहो मिलियल आहे त पाकिस्तान जी इकोनॉमी खे कीअं तबाह कजे, पाकिस्तान खे कीअं डिस्टेबलाइज़ कजे, पाकिस्तानी इदारनि खे कीअं बदनाम कजे, पाकिस्तानी सियासत जो कीअं बेड़ो गर्क कजे। ॾिसो ही हमेशह चोर जा नाला लॻाईंदो हुयो, पर हाणे इदारनि खे बदनाम करण वारो इल्ज़ाम त हू गवर्नमेंट ते लॻाइनि पिया त इंपोर्टेड गवर्नमेंट लाहौर ॾिसो, फैसलाबाद ॾिसो, सियालकोट इमरान खान ॾिसो, खे मुल्तान साम्हूं ॾिसो, आणे पई। हाणे हिन जे ख़िलाफ़ उहे ई चोर जा नाला लॻी रहिया आहिनि न। त जेकी रिवायत हिन विधी उहा रिवायत हाणे जे साम्हूं अची रही आहे। ऐं हाणे सॼो पाकिस्तान जो अवाम हिनखे जिते ई वञी रहियो आहे, इन करे त ही निकिरे नथो। इहे हर दफ़े बहाना छाजे लाइ थो बणाए। 26 नवंबर ते हाणे हिनखे निकिरंदा। ख़बर आहे त अवाम में ही पधरा थी चुका आहिनि, हिननि जा जेके करतूत आहिनि उहे बेनकाब थी विया आहिनि अवाम में। हाणे ही कोशिशि था कनि त कहिड़े तरीक़े सां रुगो टेलीफोन ख़िताब करे, जीअं न उहो अल्ताफ़ हुसैन लंडन में वेही ख़िताब कंदो हुयो, त हाणे हिन बि उहो हिकिड़ो पंहिंजो सिस्टम ठाहियो त मां वीडियो लिंक ते ख़िताब कंदुसि। त हाणे छो जो हिनखे मूं चयो न त हिनखे आदत थी वई आहे मीडिया कवरेज जी, त मूंखे बसि मीडिया मूं ते फोकस रहे। ऐं ॿियो ऐं मीडिया में त फोकस आहे न जमाली साहब, हेडलाइंस में इमरान खान जी ॻाल्हि जिन जे मार्च धरणे जा अपडेट्स घड़ी घड़ी मिलंदा रहनि पिया, न ॾेखारे त हिन जी सियासत जो हुननि जी लाइव तकरीरनि था कैमरा में पाबंदी हटाए छॾी त ज़ाहिर ॾेखारी न मीडिया। ज़माने में मीडिया ते बि ज़ाहिर आहे प्रेशर्स आहे। ऐं मीडिया खे बि तव्हां ॾिसो न, ही पंजाब हुकूमत एॾा जेके इश्तिहार हलाए रही आहे, तव्हां उन इश्तिहार खे ॾिसो त उनजे पुठियां जॾहिं हू एंड थींदो आहे त PTI जे झंडे वांगुरु उन्हनि हिकिड़ी ठाहियल आहे जेको बैकग्राउंड आहे। हाणे हिन खां इमरान खान खां कोई इहो पुछे त पंजाब हुकूमत पंहिंजा लोगो हलाए, इश्तिहार ॾे, असांखे कोई एतिराज़ न आहे, जेको बणे। पर सुप्रीम कोर्ट जी हिकिड़ी रूलिंग आहे त तव्हां इन क़िस्म जा इश्तिहार नथा ॾेई सघो जंहिंसां कंहिं पोलिटिकल पार्टी खे फ़ाइदो थिए। त हाणे जेकॾहिं तव्हां उनजो बैकग्राउंड खणंदा उन इश्तिहार जो, त तव्हांखे पुठियां नज़र ईंदो त PTI जो झंडो बाक़ाइदा ठहियल आहे। त हाणे इहा सेल्फ पब्लिसिटी थी वई हिकिड़ी तंज़ीम जे लाइ। त हाणे इहो बि हिकिड़ो वॾो ॾोह आहे। हुकूमत पाकिस्तान खे घुरिजे त इन ते बि एक्शन खणे, छो जो सुप्रीम कोर्ट जी वाज़े रूलिंग आहे हिन ते। मसइलो इहो आहे त ही एतिरो डालडो आहे, हिन ते खे एतिरी पुष्ट पनाई रही आहे बैरूनी ताक़तुनि जी, जंहिंजे करे ही अञा ताईं जेको आहे हिन मुल्क में मज़ा करे रहियो आहे। चाहे ही बणे जिते इल्ज़ाम लॻाए छॾे, हिन लाइ न त को अदालत आहे, न को कानून आहे, न का FIA आहे, न का नैब आहे। ॾिसो हेतिरा वॾा स्कैंडल्स अची विया आहिनि, अञा ताईं हिन ते कंहिं हथु न विधो आहे। जेकॾहिं कंहिं ॿी पार्टी जे लीडर जा इहे स्कैंडल्स हुजनि हा त उन्हनि जो छा हाल थिए हिन मुल्क में अञा ताईं। त इहा ई जेके ही पाण चवंदो हो त इंसाफ़ सभिनी लाइ बराबरि हुजे, भई त पेश करे इंसाफ़ जे लाइ मां त चवां थो, जेकॾहिं हिन जे दिलि में चोर न आहे, पाण गिल्टी न आहे, हे घड़ी चोर न आहे, त ही पाण खे साबित करे त बाबा ही खुलियल एतराफ़ कनि पिया न त हुननि विकिणी आहे घड़ी ऐं सही नमूने सां साफ़ सुथरे तरीक़े सां हुननि विकिणी, साफ़ सुथरे तरीक़े सां इहा खपाई आहे जो हथ सां लिखियल हिकिड़ी रसीद वरिती आहे, साफ़ सुथरे तरीक़े सां इहा खपाई आहे त हुनजी जेकी एक्चुअल प्राइस आहे उहा लिकाई आहे, साफ़ सुथरे तरीक़े सां इहा खपाई आहे त जेकी फरागोगी दुबई जे बिज़नेसमैन खे खपाए करे उहे वरी हिते एमनेस्टी वरिती आहे। साफ़ सुथरी इहा आहे त हिन जी जेकी हिकिड़ी भेण हलीमा आहे उहा 60 अरब जी मालिकाणी आहे, हिन जी ॿी भेण जेका आहे 40 अरब जी मालिकाणी आहे। हिन मुल्क में जॾहिं त पाण ॿुधाईंदो आहे त मां वेटर हुउसि, जंहिं रेस्टोरेंट में वेटर हो उते बि टिप जे मामले ते हिकिड़े वेटर सां जो झड़ो थी वियो। त हाणे इहा त हुई हिननि जी बैकग्राउंड जेकी हिननि जी हिस्ट्री हुई, त पोइ ही बिलियंस किथां अची विया। हिन वटि टोटल पैसा सदका खैरात यानी हिन मुल्क में जिन माण्हुनि पंहिंजी नियत सां सदके जा खैरात जा ज़कात जा पैसा हिन जे हॉस्पिटल जा ॾिना, उहे सभु पैसा हिन खणी जेको आहे पंहिंजी भेणनि जी प्रॉपर्टियूं ठाहे छॾियूं। ऐं मसइलो इहो आहे न त ही शातिर क़िस्म जो इंसानु आहे। हिन पंहिंजी शातिराना चालुनि सां पहिरियों त पाकिस्तान जे अवाम खे जे ज़हननि में इहो विधो त मां हिन मुल्क में मदीने जी रियासत थो क़ाइमु करणु चाहियां। साज़िश जो आगाज़ जेको आहे, छो जो ॾिसो मुसलमान बहैसियत मुसलमान हर मुसलमान टची हूंदो आहे। जॾहिं तव्हां मदीने जी रियासत जी ॻाल्हि कंदा ऐं ख़लीफ़ा राशिदीन जी ॻाल्हि कंदा ऐं हज़रत उमर फारूक जूं मिसालूं ॾींदा त पाकिस्तानी अवाम जेको आहे ज़ाहिर आहे जेको असांजे मज़हब जेको अंदरि आहे त असां बेअहसासु थींदो आहे उनजो, त असां उन राह ते हलणु लॻी वेंदा आहियूं। त हिन साइकोलॉजिकल जेको आहे पाकिस्तानी अवाम ते इहो वार कयो त मां उहो कमु करणु थो चाहियां जीअं मदीने जी रियासत में थियो। हिनखे इहा ख़बर न आहे त जॾहिं मदीने जी रियासत ठही त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके खां मदनी शिफ्ट थिया त हुन चयो त हाणे मां मदनी आहियां ऐं जेके बि मुंहिंजा मुख़ालिफ़ हुआ उन्हनि सभिनी खे मूं माफ़ु करे छॾियो। पर छा हुन हिन पैरोकारी करे ॾेखारी?
जॾहिं पर हज़रत हू त उमर खां चवनि हिकिड़ो पिया न, सवाल तूं थियो आवाम त सां तूं वटि सचाई जेको आहे करणु चाहे हिकिड़ो पियो, जंहिंजा दुबो करप्शन जा दुबे जी केसिस साइज़ आहिनि जेको आहे उन्हनि तुंहिंजी वॾी की थी आहे सरेआम त आवाम जे हज़रत साम्हूं उमर आणणु जेको आहे चाहिनि जवाब पिया। त थियो त उनखे ॿुधाइणो पइजी वियो त हा मुंहिंजे हिन जुबे जी साइज़ कीअं वॾी थी आहे ऐं उन जा प्रूफ पेश कया त हू रियासत उहा रियासत हुई। सही। हिन उन रियासत जो मां सम्झां थो त अहिड़ो इस्तेमालु कयो ऐं असांजा जेके कचा ज़हन हुआ ख़ासि तौर ते असांजा जेके यूथ हुआ उन्हनि जे ज़हन ते हुन अटैक कयो ऐं उन अटैक जे करे हिनखे थोरी पब्लिसिटी ज़रूरु अवामी सतह ते मिली वई। पर असल में जमाली साहब जेकर यूथ ते अटैक करण खां एॾी वॾी तब्दीली अची सघे थी, हो कंहिं पॉलिटिशियन जी तरफ़ एतिरो अटेंटिव थी सघनि था, त पोइ पीपल्स पार्टी PMLN कॾहिं यूथ खे पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट छो न करे सघी? ॾिसो हुननि पार्टियुनि कॾहिं बि तव्हांखे छा चयो त असां ही सियासत में जहाद करे रहिया आहियूं? छा हुननि पार्टियुनि तव्हांखे कॾहिं चयो त असां मदीने जी रियासत क़ाइमु करे रहिया आहियूं? छा तव्हां हुननि कॾहिं चयो त असां फिलाई रियासत क़ाइमु करे रहिया आहियूं? छा हुननि तव्हांखे चयो त मां तव्हांखे 1 करोड़ नौकरियूं अची ॾींदुसि? छा हुननि तव्हांखे चयो त तव्हांखे 50 लख घर ॾींदुसि? छा हुननि चयो त तव्हांखे 34 रुपए जो पेट्रोल ॾींदुसि? छा हुननि चयो त तव्हांजो ही डॉलर एतिरो घटि करे छॾींदुसि? छा हुननि चयो त खाइण पीअण जूं शयूं जेको आहे एतिरियूं सस्तियूं थी वेंदियूं? हे सभु हिन सुवाना ख़्वाब ॾेखारिया जेके सभु कूड़ ते ॿधल हुआ। उनखे इमरान खान खे हटाए करे वरी इत्तेहादी हुकूमत बि त अवाम खे ख्वाब ॾेखारिया न जमाली साहब। फ़र्क़ु ख़ासि सियासतदान में रहियो न आहे हाणे। 30 सालनि खां हिकिड़ी फ्रस्ट्रेशन हुई त हुननि जा मसला हल न थी रहिया, चाहे उहे खाइण पीअण जी शयुनि जे हवाले सां हुजनि, उन्हनि जी बेरोज़गारी जे हवाले सां हुजनि, उन्हनि जे अजे जे हवाले सां हुजनि, उन्हनि जे लटे जे हवाले सां हुजनि, त ज़ाहिर आहे असांजी क़ौम हिकिड़ी फ्रस्ट्रेशन जो शिकार ही परेशान हुआ। हाणे उन्हनि खे हिन जेके सुहिणा ख़्वाब ॾेखारिया त केर बि हुजे, यानी मीडिया जी ॻाल्हि कयां त मीडिया जा केतिरा ई सीनियर एंकर, केतिरा ई सहाफ़ी, असां जहिड़ा सहाफ़ी बि बहरहाल इन्हनि ॻाल्हियुनि में अची विया त ही हिकिड़ो नओं माण्हू आयो आहे जेको तब्दीली ॻाल्हियूं करे रहियो आहे, शायदि पंहिंजी ॻाल्हियुनि ते, त उहो ज़ाहिर आहे बहकी वेंदो आहे माण्हू इहे इन क़िस्म जूं तकरीरूं ॿुधी, ॻाल्हियूं ॿुधी। अहिड़े तरीक़े सां असांजो ख़ासि तौर ते नौजवान तबको जेको आहे उहो उन में एतराफ़ कनि पिया त हू डिसअपॉइंट थिया आहिनि इमरान खान। इहो ई मसइलो आहे त मां जीअं अर्ज़ु कयो त जेतिरो बि कूड़ तव्हां ॻाल्हायो पर उन कूड़ जी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे ऐं इन कूड़ खां पोइ हाणे इमरान खान एक्सपोज़ थियण जो सिलसिलो हिन जो शुरू थी चुको आहे। हाणे हिन जूं चोरियूं पकड़ियूं थियूं वञनि। हिकिड़ो त थियो न त ठीकु आहे पंहिंजा वाइदा पूरा न करे सघियो, हिकिड़ो इहो थी वियो त हिन जेके इल्ज़ाम ॿियनि ते लॻाया हुआ उन सभिनी करतूतनि में ही पाण उन्हनि खां बि अॻु भरो रहियो। यानी 20% जे हिसाब सां चवंदो त नवाज़ शरीफ़ ज़रदारी, ABCD, यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿियनि हेतिरा ताइफ़ वता, उन ई कानून खे चेंज करे 50% करे वरी पाण 20% ते उहे उन्हनि खां वधीक तोहफ़ा वठी ऐं हुननि जे तोहफ़ा खपाइण जी छा अञा ताईं हिन पाकिस्तान में कंहिं वटि इतला आई आहे त कंहिं गाॾी वरिती या का ॿी शइ वरिती त उन्हनि मार्केट में खपाई बि? त ठीकु आहे हिकिड़ो तोहफ़ो कंहिंखे पसंदि आयो आहे त उन पंहिंजे इस्तेमाल लाइ रखियो हूंदो, पंहिंजे घर में सजाइण जे लाइ रखियो हूंदो, थी सघे थो ईअं। हिन जेकी ॻाल्हियूं कयूं न, ऐं तव्हां वरी हाणे इंडिया जे जेको वज़ीर आज़म इंटरव्यू ॾिनो आहे उहो छा थो चए त मां तोशा खाना में छा प्लान कयो त उन जो एक्शन्स करे उहे 100 करोड़ खां मथे जेके मिलिया उहे मां यतीम ॿारनि जी तालीम ते पैसा ख़र्च कया। हाणे उहो हिंदू आहे, काफ़िर आहे ऐं रियासत मदीना जी ॻाल्हि कंदो हुयो, त केतिरो वॾो फ़र्क़ु आहे किरदार जो, केतिरो वॾो फ़र्क़ु आहे, जेकी असलियत आहे हिन जी हाणे खुली करे माण्हुनि जे साम्हूं अची रही आहे न। अञा त तव्हां ॾिसो ही त केस जॾहिं खुलंदा मालम जब्बा, ही त हिन जी इन हाइप क्रिएट करण जे करे उहे इदारा जेके आहिनि हिन, छो जो हर इदारे खे जेको आहे हिकिड़ो पंहिंजो दुश्मन डिक्लेयर करे छॾियो आहे, हर इदारे ते एतिरा एलिगेशन्स लॻाए छॾिया आहिनि त उहे इदारनि जे ख़िलाफ़ इंक्वायरियूं हाणे इदारनि जे ख़िलाफ़ पंहिंजे बयाननि में इमरान खान नरमी त आणे छॾी आहे ऐं वरी हू वापसि ब्लेम कनि था मौजूदा हुकूमत ते त हू इदारनि ऐं इमरान खान खे आम्हूं साम्हूं आणनि पिया, असांजी हिकिड़ी नड़ी मिसाल सिर्फ़ु एतिरी ॾींदासीं त जॾहिं मुख़्तलिफ़ वज़ीर आज़म या वॾा वज़ीर या वज़ीर एयरपोर्टनि ते या किथे प्रोटोकॉल जे जेके सरकारियूं गाॾियूं हूंदियूं या उनजा बोर्डिंग पास वठण वटि जेको प्रोटोकॉल वठंदा त हिन जा इहे ई PTI जा अॻुवाण पाण ऐं ही पाण उन्हनि जी एयरपोर्ट ताईं मुख़्तलिफ़ जॻहनि तां फुटेज ठाही हिकिड़ी ड्रामो कंदा हुआ त ॾिसो ही प्रोटोकॉल सरकार जो आहे, सरकारी फ्यूल थो ख़र्च थिए, सरकारी माण्हू उन्हनि जी ड्यूटी ते ममूर आहिनि। हे पाण हेलीकॉप्टर खां हेठि न लहंदो आहे, हो त वरी बि वीचारा गाॾियुनि में इजाज़त वठनि पिया त इमरान खान जो जेको हेलीकॉप्टर आहे उहो परेड ग्राउंड में कैपेसिटी में हाणे जी हैसियत छा आहे जो ही पंजाब जो या KPK जो हेलीकॉप्टर इस्तेमालु करे रहियो आहे। इन जे लाइ हिननि खे त शर्म अचणु घुरिजे त हिन KPK जे कानूननि में तरमीम कराए छॾी, यानी ॿियनि ते एलिगेशन लॻाईंदो त हू फलाणो ग़लति थो करे, फलाणो ग़लति थो करे, भई तूं हुननि जे ख़िलाफ़ 4.5 साल कार्रवाई करण में त नाकाम वए, पर उन्हनि खां वधीक अॻु भरो थी तूं पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहीं न, त तूं हेलीकॉप्टर खां बग़ैर जेको आहे उहो सफ़र नथो करी, उन हेलीकॉप्टर जा ख़र्च हाणे ॿियनि खे ई चवंदो उन्हनि जे पीउ जे मिल्कियत आहे त असां नथा चई सघूं त सरकार जा पैसा KPK जा या पंजाब जा पैसा तुंहिंजे पीउ जी मिल्कियत आहिनि जो तूं विञाए रहियो आहीं।
एतिरो हिम्मत अथई त तूं पंहिंजा ज़ाती पैसनि मां ख़र्च कर न, केरु थो मना करे। प्राइवेट जेट, प्राइवेट हेलीकॉप्टर्स अवेलेबल आहिनि मार्केट में, किराए ते हासिल कर ऐं किराए ते जेतिरी वञे तोखे वञी मुहिम हला। तूं छो सरकारी जो आहे वसाइल खे इस्तेमालु करे रहियो आहीं हेलीकॉप्टरनि खे, ऐं उन्हनि जा उन सिर्फ़ु हेलीकॉप्टर त न आहे, हेलीकॉप्टर में ज़ाहिर आहे उन्हनि जा पायलटनि जूं पघारूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जा फ्यूल ख़र्च थींदा आहिनि, उन्हनि जी मेंटेनेंस थींदी आहे, उन्हनि खे जिते बीआर पियो उन्हनि जा ख़र्च अलॻि हूंदा आहिनि। त इहे ख़र्च सभु त इमरान ख़ान खां अच्छा जमाली साहब, वठणु फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी सदर पाकिस्तान खे कंहिं ॻाल्हि ते वॉर्न कयो आहे? हू उन्हनि खे कंहिं सूरत हाल जे हवाले सां चवनि पिया त पंहिंजो सदर साहिबु जेको आहे किरदारु सही नमूने सां न्यूट्रल थी करे निभाए, वॉर्न कयो वियो आहे। इहा हेडलाइन लॻल हुई अॼु बि ऐं कल्ह बि, सो तफ़सील सां शेयर कजो नाज़रीन सां बि। जेको बि मुल्क जो सदर हूंदो आहे ऐं 4 जेके गवर्नर्स हूंदा आहिनि उहे बेसिकली वफ़ाक़ जा नुमाइंदा हूंदा आहिनि। जॾहिं हू इन्हनि उहिदनि ते ईंदा आहिनि त पोइ उन्हनि जी सियासी वाबिस्तगी जो चैप्टर क्लोज़ थी वेंदो आहे। इहो पाकिस्तान जो आइन चई रहियो आहे। ठीकु आहे। पर बदकिस्मती सां आरिफ अलवी जॾहिं खां सदर थियो आहे हुन पंहिंजी गैर जानिबदारी न ॾेखारी आहे। अच्छा। ऐं हुन हमेशह ईअं पोर्ट्रेट कयो आहे जो हू PTI जो अञा ताईं हिकिड़ो कारकुन आहे। हुनखे उन उहिदे जो पास रखणु घुरिजे, उनखे उन उहिदे जी अहमियत सम्झणु घुरिजे, उनखे पंहिंजे आइन ऐं पंहिंजे हल्फ़ जो एतिराम करणु घुरिजे त जेकॾहिं हुनजी पार्टी जंहिंमें हू माज़ी में रहियो, जंहिं हुनखे भले सिलेक्ट कयो पर हाणे उहा हुकूमत में पर न आहे। जेकॾहिं हू ईअं न पंहिंजो किरदारु रोल प्ले कनि त छा हू तव्हां न पिया सम्झो त फॉरेन मिनिस्टर जी या हिन हुकूमत जी तारीफ़ हुननि थोरी घणी तक़रीर में करे छॾी त फॉरेन रिलेशंस में हुननि बहितरी आंदी आहे मौजूदा हुकूमत, जेकॾहिं हू हिकु तरफ़ो थी करे प्ले तारीफ़ हू करे न करे। वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में तव्हांखे लॻा त सदर पाकिस्तान हिकु तरफ़ो थी करे असां रोल प्ले कनि चवंदासीं न, जीअं जनरल बाजवा जी तारीफ़ या शहबाज शरीफ़ जी तारीफ़ या बिलावल भुट्टे जी तारीफ़, इहो सॼी दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क करे रहिया आहिनि, सॼी UN करे रही आहे। हींअर जेको कल्ह असांजी हिकिड़ी ॻाल्हि वई हुई त इहो फर्स्ट टाइम थियो आहे मसला पैदा थिया आहिनि दुनिया में, उन्हनि जे लाइ फंड क़ाइमु थियो आहे। त ज़ाहिर आहे इनजो क्रेडिट त ॾींदो न नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ खे, बिलावल भुट्टे खे, त हुननि UN में एतिरी लॉबी कई। जेके असांजा मुख़ालिफ़ मुल्क हुया उहे बि इन मामले ते जेको आहे तव्हांजे साम्हूं ऐं इतफ़ाक़ राय सां फ़ैसिलो इहो कयो वियो आहे त बिल्कुलु जिन मुल्कनि में मौसमियाती तब्दीलियुनि सां नुक़सानात पहुता आहिनि उन्हनि जो अज़ालो कयो वञे। त इन खां वधीक मां सम्झां थो फॉरेन कहिड़ी कामयाबु पॉलिसी हूंदी। ऐं जेके मुल्क तव्हां खां नाराज़ आहे, चाहे उहे अरब कंट्रीज़ हुआ, चाहे चाइना हुयो, चाहे अमेरिका हुयो, ॿिया जेके बि मुल्क नाराज़ हुया, उहे सभु घटि में घटि हाणे तव्हां खां नाराज़ त कान्हनि न। त इहा तव्हांजी मां सम्झां थो जेकी डिप्लोमेटिक पॉलिसी उन में कामयाबी आहे न, इहा तव्हांजी ख़ारजा पॉलिसी जी कामयाबी आहे। त हाणे दुनिया जो हर मुल्क उहो तव्हांखे चई रहियो आहे त बाबा ठीकु आहे, पाकिस्तान सां मौसमियाती तब्दीली जे करे वॾो नुक़सानु। अच्छा, इमदाद जो इंतज़ारु अञा ताईं पाकिस्तान करे रहियो आहे। ही इजलास थियो यूनाइटेड नेशंस तहत, कुझु फंड्स बि मिलण वारा आहिनि, नुक़सान जो अज़ालो थियण वारो आहे ॿियनि मुल्कनि समेत पाकिस्तान जो बि। पर जमाली साहब, ही इमदाद जेका अचणी हुई चीन मां, सऊदीया मां, दुबई मां, उहा किथे पहुती आहे? हुनजो तालुक़ु कनेक्ट कयो वञे पियो IMF जेका किस्त जारी कंदी। ॾिसो, इमरान ख़ान जेकी तर्ज़ अमल अख़्तियार कयो आहे उन सां पाकिस्तान में तमामु घणा मसइला पैदा थिया आहिनि। अच्छा। ऐं अञा ताईं हू इन पंहिंजे तर्ज़ अमल ते इन करे हली रहियो आहे जो मुंहिंजो इहो ज़ाती ख़्यालु आहे त उहो कंहिं न कंहिं अहिड़े एजेंडे ते आहे त जीअं ई पाकिस्तान में हालात बहितर थियणु लॻंदा आहिनि, तव्हां विच में ॾिसो त डॉलर जेको आहे 218 खां बि हेठि अची वियो हुयो। पर हिननि वरी जेको आहे अफ़रा तफ़री फैलाइण, सोशल मीडिया ते ग़लति ख़बरूं हलाइण त बसि पाकिस्तान डिफॉल्ट थी वियो आहे, पाकिस्तान यूक्रेन बणिजण वारो आहे, पाकिस्तान में हीअ थियण वारो आहे, पाकिस्तान में जेको आहे उहो अजीबो ग़रीब क़िस्म जा कूड़ा प्रोपेगेंडा करे, पाकिस्तान जे कूड़े प्रोपेगेंडा जे करे जेके मुल्क तव्हांजे मुल्क में इन्वेस्टमेंट करणु चाहींदा आहिनि उहो अवॉइड करणु लॻंदा आहिनि। त हिननि जे पंहिंजे मुल्क में हिकु अफ़रा तफ़री आहे, को इंतिशार फैलियल आहे, को ख़ुदा न ख़ास्ता को माहौल ख़राबु थियण वारो आहे। त जेको बि इन्वेस्टर हूंदो आहे अल्टीमेटली हू वेट एंड सी जी पॉलिसी ते हलंदो आहे। त हिननि जी इन ई अफ़रा तफ़री जे करे, इंतिशार फैलाइण जे करे काफ़ी मुल्क जेके पाकिस्तान में वॾे पैमाने ते इन्वेस्टमेंट करणु चाहिनि था, जिन में सऊदी अरब, कतर, ख़ुदि चाइना, अमेरिका, बर्तानिया यानी टर्की, जर्मनी, इटली, इहे पाकिस्तान में वॾे तइदाद में इन्वेस्टमेंट, जापान, इहे इन्वेस्टमेंट था करणु चाहिनि मुख़्तलिफ़ सेक्टर्स में जेकी उन्हनि हुकूमत पाकिस्तान खे ऑफिशियल ऐं अनऑफिशियल ॿिन्ही कैपेसिटी में ॿुधायो आहे त हू कहिड़े कहिड़े सेक्टर में पाकिस्तान में वॾी इन्वेस्टमेंट जी ख़्वाहिश रखी रहिया आहिनि। पर बदकिस्मती सां जेके हिननि हालात क्रिएट करियल आहिनि, मां जीअं कल्ह चयो त असांखे घटि में घटि 2 सालनि जे लाइ जेको आहे न हिन मुल्क में सियासी जलसनि जुलूसनि ते पाबंदी लॻाइणु घुरिजे। आज़ादी इज़हार, आज़ादी राय सभिनी जो हक़ु आहे, पर उन जे लाइ जॻह मुख़्तस कई वञे हर डिस्ट्रिक्ट वाइज़, त भई जंहिंखे बि कुझु ॻाल्हाइणो आहे त उहो मख़सूस कंहिं जॻह ते करे, पर इहे रोडनि रस्तनि ते अफ़रा तफ़री न हुजे, इकोनॉमी ते तवजो हुजे, त पाकिस्तान यकीन कयो हिन दुनिया जे तमामु ताक़तवर मुल्कनि में शामिलु थी सघे थो। पाकिस्तान खे ही मां सम्झां थो तरक़ी जी राह में जेके इन क़िस्म जूं रुकावटूं हुजी वञनि,
इहो ई आहे इंटरनेशनल एजेंडा जेको पाकिस्तान खे कमज़ोर करणु चाहे थो। अच्छा इहो ई आहिनि उहे पाकिस्तान दुश्मन जेके मुख़्तलिफ़ वाया पहिरियों तव्हां हर इल्ज़ाम लॻाए छॾींदा बेसिकली राह ते त राह हीअं थो करे राह हीअं थो करे। हाणे राह पंहिंजी पॉलिसी चेंज करे उहो वाया अमेरिका ऐं बर्तानिया में जेके उनजा एजेंट वेठा आहिनि या कुझु ॿियनि पाड़ेसी कंट्रियुनि में उन्हनि जा जेके एजेंट्स वेठा आहिनि, हाणे वाया उन एजेंट्स जे थ्रू पाकिस्तान जा जेके इन क़िस्म जा मां सम्झां थो अपॉर्चुनिस्ट माण्हू आहिनि, मफ़ाद परस्त माण्हू आहिनि, उन ते हू इन्वेस्टमेंट करे। तव्हां हिननि जा फंडिंग जी पूरी तफ़सील खणो न। आख़िर अमेरिका बर्तानिया ऑस्ट्रेलिया या कुझु ॿियनि पाड़े वारे कंट्रियुनि में खे कहिड़ो अहिड़ो इंट्रस्ट आहे जेको रुॻो इमरान ख़ान ते फंडिंग था कनि? ज़ाहिर आहे बैकग्राउंड कुझु न कुझु आहे, इमरान ख़ान बिलियंस ऑफ रुपीज़ जा सबूत मौजूदु आहिनि, बिलियंस ऑफ रुपीज़ जा सबूत मौजूदु आहिनि त इमरान ख़ान खे अमेरिका बर्तानिया ऐं कुझु असांजे अरब हिकिड़ी कंट्री मां ही कॉन्स्पिरेसी वारी ॻाल्हि इहो ई त आहे न फॉरेन फंडिंग गैर मुल्की साज़िश, इहे ई त आहिनि। ॾिसो फॉरेन फंडिंग इहे ई त केस आहिनि फॉरेन फंडिंग केस। त इहे इन्वेस्टमेंट हिकिड़ी अकुल जी ॻाल्हि आहे त आख़िर उहो छो था कनि, उन्हनि जो कहिड़ो इंट्रस्ट आहे? जेको बर्तानिया में 30 सालनि खां वेठो आहे, जेको 25 सालनि खां बर्तानिया में वेठो आहे या अमेरिका में वेठो आहे या यूए में वेठो आहे या कंहिं ॿी जॻह ते वेठो आहे, उहो इमरान ख़ान ते आख़िर फंडिंग छो थो करे? को रीज़न आहे पुठियां? छो जो जीअं मूं चयो त राह पहिरियों डायरेक्ट जॾहिं असांजे ख़ासि तौर ते कराची खे, ग्वादर खे, इस्लामाबाद खे निशानो बणाईंदी हुई पंहिंजे ॿियनि टेररिस्टनि जे ज़रिए, त हुननि उहा पॉलिसी हाणे चेंज करे उनखे हाइब्रिड वॉर में तब्दील करे छॾियो आहे। ऐं उहे हाणे वाया अची विया आहिनि जेके हुननि जा एजेंट बर्तानिया में। MQM छा हुई? अल्ताफ़ हुसैन ते केरु फंडिंग कंदो हुयो, पर वाया किथां थींदी हुई? डायरेक्ट त न ईंदी न, त उहा बि वाया बर्तानिया अची रही हुई। त अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके हुननि मां इहो नथो चवां त हुननि जा के ख़ुदा न ख़ास्ता मुल्क इन में डायरेक्ट इन्वॉल्व आहिनि, पर उते जेके एजेंट्स वेठा आहिनि, जेके अपॉर्चुनिस्ट आहिनि, जेके पैसे जा पुजारी आहिनि, जिन खे पैसे जे ख़ातिर पंहिंजे मुल्क सां जेको आहे उहो दगा करणी थी पए, उहे उते उन्हनि जा कुझु एजेंट वेठा आहिनि। कुझु सोशल मीडिया ते बि तव्हां अहिड़ा ॾिठा हूंदा वीलॉगर्स जेके ॼाणी वाणी आर्मी जे ख़िलाफ़ु, पाकिस्तान जे ख़िलाफ़ु, पाकिस्तानी मईशत जे ख़िलाफ़ु, पाकिस्तानी सियासत जे ख़िलाफ़ु, पाकिस्तानी कल्चर जे ख़िलाफ़ु प्रोग्राम्स ठाहींदा आहिनि। उहो सिर्फ़ु इन करे त पाकिस्तान बदनाम थिए। हुननि जो मक़सदु, हुननि जो एम इहो हूंदो आहे त पाकिस्तान बदनाम थिए, पाकिस्तानी अवाम में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु नफ़रत पैदा थी वञे, पाकिस्तानी अवाम में अहिड़ो इंतिशार थी वञे जो पाण में विड़ी पवनि। त बेसिकली इहो गेम आहे, इहो लॉन्ग टर्म गेम आहे जेको वाया हींअर राह मां सम्झां थो त इन्हनि कंट्रीज़ में वेठल पंहिंजे एजेंटनि जे ज़रिए असांजे मुल्क में वेठल कुझु पॉलिटिशियन ते इहे पैसा लॻाए करे उन्हनि जे पार्टी तव्हां हाणे ॾिसो न, हाणे वाज़े थी वियो आहे त अमेरिका मां जेके पैसा आया उहो इमरान इस्माइल अली ज़ैदी जे थ्रू तक़सीम थिया आहिनि। हाणे उहे छो पैसा आया, छो तक़सीम थिया, उन जा मोटिव्स छा आहिनि? हाणे इहे त इन्वेस्टिगेशन इदारनि जा कम आहिनि, त उन्हनि जी मुख़्तलिफ़ सियासतदाननि जा नाला अचनि पिया। सो बहरहाल इहो ई सम्झ में अचे पियो त मुख़्तलिफ़ सियासतदाननि ते बैरून मुल्क इन्वेस्टमेंट करण में वॾी दिलचस्पी रखनि था। प्रोग्राम में अॻिते वधूं था, ख़बर शामिल कंदासीं त छा जमाली साहब सिंध सां ज़्यादती थी रही आहे? अॼु सूबाई वज़ीर तवानाई जा वज़ीर आहिनि इम्तियाज़ शेख साहब, उन्हनि हिकु स्टेटमेंट ॾिनी आहे त इस्लामाबाद जा बाबू जेके आहिनि उहे फ़ैसिला करे रहिया आहिनि ऐं सिंध खे किथे बि पंहिंजी नुमाइंदगी करण जो मौक़ो न पियो मिले। LNG हुननि खे ॾाढी महांगी पवे पई, किथे हुननि खे नुमाइंदगी न करणु ॾिनी वञे पई। सिंध सभ खां वधीक 70% गैस प्रोड्यूस करे पियो, उन बावजूदि हुन सां नाइंसाफ़ी थिए पई, नुमाइंदगी न करणु ॾिनी वञे पई। इस्लामाबाद में वेठल बाबू जेको आहे फ़ैसिलो कनि पिया। इम्तियाज़ शेख साहब सूबाई वज़ीर आहिनि तवानाई जा, उन्हनि खे इहो सभु चवण जी ज़रूरत आख़िर छो पई जमाली साहब? छा वाक़ई में सिंध सां इन मुआमरे जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त छा नाइंसाफ़ी थी रही आहे, छा हक़ खाधो वञे पियो सिंध जो? ॾिसो, जेकॾहिं इहा सूरत हाल आहे जेकी इम्तियाज़ शेख साहब ॿुधाई आहे त मां सम्झां थो इंतिहाई अफ़सोसनाक आहे, पर जेकी मौजूदा हुकूमत आहे उन में सभ खां वॾो किरदारु जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सभ खां वॾो किरदारु आहे जो अॼु शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म आहे। ऐं सॼी इहा महिनत जेको आहे पीपल्स पार्टी जे शरीक चैन में आसिफ़ अली ज़रदारी जी हुई, जंहिं तमामु सियासी जमातुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे ऐं जेको आहे अदम एतमाद जी तहरीक जे ज़रिए आइनी तरीक़े सां हुकूमत खे हटायो। पर उनजे बावजूदि जेकॾहिं वफ़ाक़ में इहा सूरत हाल आहे जीअं इम्तियाज़ शेख चई रहियो आहे त इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। पर मां वरी LNG जी जेकी तव्हां ॻाल्हि कई त वरी तव्हांखे आउं याददानी कराईंदुसि त इहो नुक़सान बि असांखे इमरान ख़ान पहुचायो आहे। क़तर सां तमामु सस्तो LNG जो असांजो मुआइदो थियल हो जेको शाहिद खाकान अब्बासी जे दौर में। हिन जॾहिं IMF सां हिननि जा मुज़ाकरात पिया थियनि त उहे जेके रेट्स असांजा तइ थियला उहे खणी IMF खे ॾेई छॾिया, जंहिं ते यूरोप जेको आहे उहो क़तर खां नाराज़ थी वियो त तव्हां पाकिस्तान खे एतिरी सस्ती LNG ॾेई रहिया हो ऐं असांखे जेको आहे तव्हां उहो बंदि करे छॾियो हिननि। उन वक़्तु शुरू थी जॾहिं शाहिद खाकान अब्बासी हो ऐं तव्हांखे यादि हूंदो त इमरान ख़ान जा नवाज़ शरीफ़ जे आख़िरी टेन्योर में मुल्क में लोड शेडिंग बि तक़रीबन ख़तमु थी वई हुई। रीज़न इहो ई हो त LNG तव्हांखे तमामु सस्ती मिली रही हुई, त तव्हां फ्यूल तव्हां जेको पंहिंजा बिजली हुई उहा फ्यूल जे बजाए तव्हां गैस ते वधीक ठाहे रहिया हुआ।
पर जॾहिं ही हुकूमत में आया त हिननि उहो मुआइदो ख़तमु कयो, उन मुआइदे में हिननि करप्शन जा इल्ज़ाम लॻाया ऐं शाहिद ख़ाक़ान अब्बासी खे जेल में विधऊं। 2 साल उहो जेल में रहियो, उन खां पोइ बाज़त बरी थी आयो, छो जो को अहिड़ो प्रूफ न हो, को अहिड़ो रेट, हुननि जा रेट एतिरा चीप हुया ऐं उहे ई हिननि रेट जेके आहिनि उहे IMF खे ॾेई छॾिया। IMF जेको आहे उहो यूरोप खे ॿुधाए छॾियो त तव्हांखे जेको आहे इहे हेतिरे में ॾियनि था, ऐं ॾिसो पाकिस्तान सां केॾी मोहबत अथनि ऐं पाकिस्तान खे हिन रेट ते ॾेई दियो आहे जो वीचारे कतर जे मुल्क ते जेको आहे तमामु घणो प्रेशर अची वियो ऐं हुन उहा एलियन जी ॼाण आख़िर में बंदि करे छॾी उन रेट ते। त हिन त असांखे हर तरफ़ खां नुक़सानु पहुचायो आहे। बुनियाद ते इहे कुझु ॻाल्हियूं अवाम खे ॿुधाए रहिया आहियूं। मां बार बार इहो चवंदो आहियां त इहो हुकूमत जो कमु आहे त हुकूमत जेके बि हिन इहे कारनामा सरंजाम ॾिना आहिनि जंहिंसां पाकिस्तान खे, पाकिस्तान जी वहदानियत खे नुक़सानु पहुतो आहे, उहे पब्लिक कनि शयूं, उहे मुआइदा पब्लिक कनि, जेको IMF सां एग्रीमेंट ही करे आया आहिनि इमरान ख़ान वारा, उहे पब्लिक कनि चङी तरीक़े सां, ॿुधाइनि त हिन जा रिपरकशन्स छा हुआ, इन सां केतिरा नुक़सान थिया, पहिरियों मुआइदो छा हो, उन सां पाकिस्तान खे कहिड़ो बेनिफिट मिली रहियो। इहे सभु शयूं ॿुधाइण वारियूं आहिनि। इहे सभु शयूं जेसिताईं आवाम खे ॿुधाईंदव न त हे जेके कचे ज़हननि ते इमरान ख़ान पंहिंजी कूड़ी लिबादो ओढ़े करे मदीने जी रियासत जो पहिरियों त तस्बीह खणी हलंदो हुयो, हाणे मां ॾिठो आहे कुझु ॾींहंनि मां हिन जे हथ में तस्बीह बि नज़र न अची रही आहे। हिकिड़ो ढोंगी ऐं फ्रॉडी माण्हू अची करे पाकिस्तान जी सॼे सिस्टम खे तबाह करे छॾियो आहे। पाकिस्तान में एतिरी अफ़रा तफ़री इंतिशार वापसि अचूं था तवानाई वारी वज़ीर जेकी ॾिनी आहे त सिंध खे नुमाइंदगी करण जो मौक़ो न पियो मिले, के इलेक्ट्रिक बोर्ड में सिंध खे नुमाइंदगी न पई करणु ॾिनी वञे, त हीउ छा मामिलो आहे? ॾिसो, के इलेक्ट्रिक बि वरी अल्टीमेटली जेको अबराज ग्रुप हो, उन जेको नकवी साहब जेको अमेरिका में जेल में बंदि आहे, उहो बि इमरान ख़ान जो पार्टनर, उन मां केतिरा $मिलियन हिननि जे अकाउंट में आया। रेहान ख़ान जी तव्हां किताब पढ़ो त उन नकवी जा किस्सा तव्हांखे जेको आहे उहे सरेआम नज़र ईंदा। हाणे मसइलो इहो आहे त फेडरल गवर्नमेंट जी कमज़ोरी आहे। फेडरल गवर्नमेंट खे घुरिजे त के इलेक्ट्रिक भले हिकिड़ी प्राइवेट कंपनी आहे पर रेगुलेटरी में सिंध खे नुमाइंदगी मिलणु घुरिजे, इहो सिंध जो हक़ आहे। मसइलो इहो ई आहे त प्राइवेट सेक्टर में केतिरियूं शयूं हूंदियूं आहिनि पर उनखे हमेशह रेगुलेट करण जो इख़्तियार या वफ़ाक़ वटि हूंदो आहे या सूबनि वटि हूंदो आहे। हाणे इहो वफ़ाक़ी हुकूमत खे मां सम्झां थो त फौरी तौर ते करणु घुरिजे, छो जो के इलेक्ट्रिक पंहिंजी माण्हुनि से पंहिंजे सार्फ़िन खे तमामु घणो मां सम्झां थो त ॾुख खाई रही आहे। हिकु तरफ़ बिजली जा एतिरा हार्ट अटैक थियण जहिड़ा बिल जेके उहे आवाम ताईं पहुचंदा आहिनि, एतिरा हिन रेट उनखे वधाए छॾिया आहिनि जो माण्हू ख़ौफ़ज़दा थी वेंदा आहिनि बिजली जा बिल ॾिसी करे। हुननि जे सॼे महीने जे राशन जो एतिरो ख़र्चु न हूंदो आहे जेतिरो हिननि जे बिजली जो रुॻो हिकिड़ो बिल जो ख़र्चु साम्हूं अची वेंदो आहे बिल। त अहिड़े तरीक़े सां इन्हनि खे रेगुलेट करणु ज़रूरी आहे, इन्हनि ते तवजह ॾियणु ज़रूरी आहे। ॾिसो, जेकी बि आहे पहिरियों त बहरहाल इहा के इलेक्ट्रिक हाणे हिननि करे छॾी प्राइवेटाइज़, जेकॾहिं न कनि हा त उहो वधीक बहितर हुयो। बहरहाल हाणे थी चुकी आहे, काफ़ी अरसो थी चुको आहे, असां नथा चऊं त हिनखे वापसि वरितो वञे, पर जेके एग्रीमेंट्स हिननि कयल आहिनि के इलेक्ट्रिक खे ईअं कान ॾिनी वई, जेकी हुन जूं के इलेक्ट्रिक जूं हेतिरियूं खरबे रुपए जूं प्रॉपर्टीज़ आहिनि उहे ईअं कान उन्हनि खे ॾिनियूं वयूं हुयूं। उहो बाक़ाइदा हिकिड़ो एग्रीमेंट आहे, उन एग्रीमेंट जी क्लॉज ते ई घटि में घटि अमल दरामद कराए छॾनि त पब्लिक खे वॾो रिलीफ मिली वेंदो। ठीकु जमाली साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां राइटली पॉइंट आउट कयूं शयूं। सो बहरहाल जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कई वञे पई, नुमाइंदगी न पई करणु ॾिनी वञे ऐं उहो सवाल बि सिंध हुकूमत पाण उथारे रही आहे त हू बि हिन वक़्तु स्टेक होल्डर्स आहिनि ऐं हुननि खे इन शइ ते वधीक तवजह ॾियणु खपे। जेकॾहिं हू चाहिनि त काफ़ी कुझु करे सघनि था ऐं ज़ाहिर स्टेक होल्डर्स हूंदे बि तव्हां इहे ॻाल्हियूं कयो, इहे सवाल उथारियो त को ॿियो फ़ैसिलो करे रहियो आहे ऐं सिंध खे को नुमाइंदगी न पियो करणु ॾिए त वरी अलमनाक सूरत हाल आहे। सो पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।